हिन शाइरी जे लाइ ख़ासि फरमाइश आहे खैबर शहर खां असांजे प्यारे दोस्त रावल बशीर मेमण साहब ऐं अब्दुल्ला बशीर मेमण साहब ऐं उन सां गॾु डॉक्टर रिज़वान खैबर साहब जी पसंदि ते ही शाइरी तव्हां दोस्तनि जे लाइ। विछोड़न वढियासीं इहो छॾ खणी, विछोड़न वढियासीं इहो छॾ खणी, असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी। अवीं हिकिड़ी महफ़िल में वेठा हुआ, अवीं हिकिड़ी महफ़िल में वेठा हुया, असीं बि हुयासीं इहो छॾ खणी, असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी। अव्हां जो मिलण हो यकीनन ख़ुशी, अव्हां जो मिलण हो यकीनन ख़ुशी, असीं छो रुनासीं इहो छॾ खणी, असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी। अव्हां खां उथियासीं सिधो समुंड ते, अव्हां खां उथियासीं सिधो समुंड ते, उते कीअं थियासीं इहो छॾ खणी, असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी, असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी।